नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नौशरो फेरोज़ का खबर ॾींदा हलूं त नौशरो फेरोज़ भरसां दरगाह हाजी मोहम्मद इसहाक फुल फ़कीर ज्योति हाजी मोहम्मद इसहाक फुल फ़कीर ॾाॾा साईं जो उर्स निहायत अदब ऐं अक़ीदे सां मल्हायो वियो, जंहिंमें नात ख़्वान फ़कीर शौकत हुसैन चांडियो फ़कीरनि खे थो रंग लाही मिठा मोहम्मद इसहाक साईं मनक़बत पढ़ी अक़ीदतमंद फ़कीरनि खे झुमाए छॾियो। आख़िर में दुआ कई वई। इन मौक़े ते लंगर पिणु विरायो वियो। वधिक खबरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।